ते क्लैप कंदा रहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जे रस्तन ते थी ही गाढ़ वया, जे रस्तन ते थी ही गाढ़ वया, ही सिंतिन बेलोस जवानन जिया, जिन जंगिन में पे जानियो दिनियो, ही सिंतिन बेलोस जवानन जिया। जनाबे सदर, मेहमान खास, इल्म जी रोशनी पखेड़ींदड़ उस्ताद साहिबान, मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। जनाबे सदर, जिए त अज मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे सिंध धरतीअ सां थींदड़ वता। मां पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदुसि। गाठ जो वापार बेशक कर भली, गाठ जो वापार बेशक कर भली, फितरत हिन सूंह जो घेरो न कर। ही वण आहिनि सिंध धरतीअ जे दर्दनि जा, ही वण आहिनि सिंध धरतीअ जे दर्दनि जा, तूं हवा जे ख्वाब खे मेरो न कर। जनाबे सदर, सिंध जी भलारी ज़मीन केॾी न खुश नसीब आहे जो हिन केतिरनि ई वलीअ बुज़ुर्गनि ऐं साले बाननि खे जनम ॾिनो आहे, जंहिंमें भिटाईअ जहिड़े बहादुरनि, कलंदर जहिड़े कंदारनि ऐं होशूअ जहिड़े होशियारनि खे जनम ॾिनो आहे। दुनिया में का तहज़ीब, क़ौम, मुल्क तालीम जे हथियार खां सवाइ पंहिंजो तहफ़ुज़ नथा करे सघनि। अफ़सोस, सिंध में तालीम लाइ एमरजेंसी लागू आहे। सिंध जे तालीम वारे खाते में उहो मामूल जीअं कारवा पियो हले। सिंध जे वॾनि शहरनि खां वठी ॻोठनि ताईं स्कूलनि ऐं कॉलेजनि जी हालत तमामु घणी ख़राब आहे। किथे स्कूलनि खे पीअण लाइ पाणी न आहे, किथे स्कूलनि खे इमारतूं न आहिनि, किथे स्कूलनि खे फर्नीचर न आहे, के स्कूल कागज़नि में हलनि पिया पर न सरज़मीन ते मौजूदु आहिनि ई कोन। जनाबे सदर, सिंध जे अज़ीम मुग़ल अकबर बादशाह चयो हो त सिंधीअ खे दोस्त बणाए शिकस्त ॾेई सघिजे थो, छाकाणि हिकु सिंधी शींहं जहिड़ी ताक़त रखंदड़ आहे। मोहम्मद गज़नवी चयो हो त सिंधी अगरि पाण में मुतहद थी वञनि त सिंधियुनि जी दुनिया ते लाज़वाल हुकूमत थी सघे थी। इंडियन आर्मी चयो हो त अगरि पाकिस्तान खां सिंध धार कयो वञे, पूरो पाकिस्तान असां पंहिंजो हिकु हफ़्ते में करे सघूं था। असांजी जंग हिकु अहिड़ी क़ौम सां आहे जेका वेण सां मोहबत रखंदी आहे। जनाबे सदर, जॾहिं मां पंहिंजी हिन अज़ीम धरतीअ जी तारीख़ जा वर्क वराए ॾिसंदो आहियां त हीअ अलाह ताला खां इहा ई दुआ कंदो आहियां, मुंहिंजा मालिक तूं मुंहिंजी हिन सिंध खे गुज़िरियल सदियुनि जी आबाद कर। पर अफ़सोस, जॾहिं हिन सिंध धरतीअ ते कूफे मके वारनि जा ज़ुल्म ॾिसंदो आहियां, हीअ मुंहिंजी दिलि रत जा ॻोढ़ा रोंदी आहे। जनाबे सदर, न्याणी त रब जी रहमत हूंदी आहे। अॼु जे मुस्लमान वटि न्याणीअ खे मुशरिकनि जी मनहूस सम्झियो वेंदो आहे। जनाबे सदर, असांखे टोपी ऐं अजरक अॼु बि यादि आहे। अफ़सोस, ओताकूं हलाइण विसरी वियूं आहिनि। असांखे पंहिंजी सकाफ़त टोपी ऐं अजरक अॼु बि यादि आहे, जेका मुसाफ़िर खे मानी कराइण सकाफ़त हुई, सा सकाफ़त विसरी वई आहे। जेल जो संदरो भाउ हुयो, अॼु उन भाइरनि में रत जे रिश्तनि में वफ़ा नाहे रही। सोट मासात भाउ मिसल हुआ, वॾी भेण माउ मिसल हुई, अॼु रत जे रिश्तनि में वफ़ा नाहे रही। भेनरुनि जी अॼु इज़त नाहे रही। जनाबे सदर, अॼु जे हिन मुआशिरे में न्याणियुनि खे ग़लति निगाह जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। न्याणियुनि जे हक़नि खे चीरे चॿाड़े हड़प कयो वेंदो आहे। संदसि ख़्वाहिशुनि ते जबल जेॾा वज़नी वज़न रखी मदफ़ून कयो वेंदो आहे। न्याणीअ खे मुआशिरे में ग़लति निगाह जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। तूं मुनकिर आहीं पंहिंजी मिटीअ जो, तूं मुनकिर आहीं पंहिंजी मिटीअ जो, सो मुंहिंजो थींदे कीअं भला। आउं ॼाणा थो तूं हिन नगरीअ खे बर्बाद बणाइण चाहीं थो। मूं कौल ॿुधो आहे गांधीअ जो, जंहिं तोखे या गद्दार सॼो। हिकु वार वरी छो दामन ते, हिकु वार वरी छो दामन ते, सो दाग़ लॻाइण चाहीं थो। मूं महरम सम्झी मान ॾिनो तो वेरी बणिजी वार कया। तूं कातिल आहीं क़ौमुनि जो, हिते कूंदर कुआइण चाहीं थो। जनाबे सदर, सिंध धरती गुज़िरियल केतिरनि दौरनि खां पुकारे रही आहे त पंहिंजी हिन अज़ीम धरतीअ जी सार लओ। सिंध धरती गुज़िरियल केतिरनि ई मसइलनि जो शिकार आहे। जेको सिंध जो थर वारो इलाइक़ो, जंहिंजो हिकु संग सोन जे बराबरि हो, अॼु उहो इलाइक़ो बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहे। अफ़सोस, सिंध धरती पुकारे रही आहे मुंहिंजे अणगणियल मासूम जोधनि ऐं जवाननि जी सार लो, जेके मुंहिंजे मुस्तक़बिल जा जोधा ऐं जवान आहिनि, जेके शहर में कुझु घुरण लाइ गाॾीअ जे शीशे जे साम्हूं पंहिंजो बार बार सुवाल दोहराइण लाइ ॿई ॿाहूं ॿधी उहो सुवाल बार बार दोहराईंदा आहिनि, जंहिं सुवाल खे पंहिंजनि लफ़्ज़नि में त बयानु नथो करे सघिजे। जनाबे सदर, सिंध धरती ज़रूरु पुछंदी अव्हांखे मूं पंहिंजा मोर ऐं माझी पुटनि न, हर दौर में अव्हां लाइ मूं पंहिंजा कूंदर कुआया, अव्हां मुंहिंजे लाइ छा कयो। जनाबे सदर, सिंध असांखे पंहिंजे मोर ऐं माझी पुटनि सां हर वक़्तु असांखे हर दौर में नवाज़ो आहे।
कींजर खां कारूंजर ताईं भालूअ जी भिट खां बंबोर जे दड़े ताईं मकड़ीअ जे खामोश मिनारनि खां लतीफ़ सरकार जी मज़ार ताईं उन पुकार खे पंहिंजे आवाज़ में समान मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। जनाब सदर सिंध असांखे अॼु बि इहो ई चई रही आहे त पंहिंजी हिन अज़ीम धरतीअ जी सार लो होशू शीदीअ जो उभ ॾारींदड़ नारे जो मफ़हूम नाहियो सम्झी सघिया सो हिन सिंध धरतीअ जी पुकार कीअं सम्झी सघंदासीं। जनाब सदर असांखे घुर्जे त दिलि लॻाए महिनत करूं सॼी दुनिया में पंहिंजो ऐं पंहिंजी हिन सिंध धरतीअ जो नालो रोशन कयूं। आख़िर में मां भिटाई साईं जी हिन दुआ सां पंहिंजी जॻहि वठंदुमि। साइम सदाइम करीम मथे सिंध सुकार, साइम सदाइम करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। तमाम बेहतरीन ही हुई मंजर अली वसान जिन्हनि तव्हांजे साम्हूं भरपूर अंदाज में स्पीच पेश कई। अगर स्पीच पसंद